नाज़रीन, उमरकोट खां असां रिपोर्ट शेयर कई है। उमरकोट के डिस्ट्रिक्ट रिपोर्टर सैयद अब्दुल रहमान शाह। रिपोर्ट मूजिब नबीसर वाह ते SDO गुलाम हुसैन शाह जूं आबादगारन सां नाइंसाफियूं। ख़बर मूजिब SDO एरीगेशन गुलाम हुसैन शाह आबादगारन जो फसल सुकाए छॾियो। आबादगारन जूं दाहूं ऐं एहतजाज। आबादगारन में रईस अमीर अली बंगलानी, सिराजुद्दीन बंगलानी, अली हसन बंगलानी, मोहम्मद सलीम संजरानी, कलंदर बख्श बंगलानी, मोहम्मद कासिम संजरानी, लाल बख्श संजरानी, सैफल मलूक बंगलानी ऐं ॿियनि गॾिजी एहतजाज कयो त वाटर कोर्स मीर अली नवाज़ टालपुर खान साहब, अता मोहम्मद पली बंद ऐं उन सां गॾु मेवो कपरी, नसीर खान धूनकाई नाले वाटर कोर्स, चखर वाटर कोर्स ऐं पीरन जा वाटर कोर्स सरेआम हलंदड़। बाक़ी वाटर कोर्सन जो पाणी बंद करे फसल सुकाया पिया वञनि ऐं संदसि छाड़तन खां मिसकीन आबादगारन खां पैसनि जे एवज़ पाणी ॾियण जो चयो थो वञे ऐं सियासी दबाव ॾिनो थो वञे। असां मिसकीन आबादगारन जे आला ऑफिसरन सां गुज़ारिश आहे त हिन राशि ऐं करप्ट ऑफिसर SDO गुलाम हुसैन शाह ख़िलाफ़ इंक्वायरी करे खेसि फौरी तौर हटाए वञे ऐं मिसकीन आबादगारन सां इंसाफ़ कयो वञे। ॿी सूरत में मजबूरन इंसाफ़ लाइ कोर्ट सॻोरी में केस दाख़िल कयो वेंदो। ये नाली वाटर है जावेद कपरी वारो है अले पे ये भाई जड़ा वाटर है फिरन जान लगी 43 मिनट ध्यान